नोश़रोफिरोज का खबर शामिल कई पिया मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीरामेडिकल स्टाफ एसोसिएशन सिंध जे सीनियर अॻवाण रजब मयमण समेत शहरनि सां गॾिजी इलाइक़े जे वॾेरे दानिश मलकाणीअ खिलाफ नटहण समेत रैली कढी मुख्तलिफ चोकन ते एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन चयो त दानिश मलकाणी मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ गुज़रियल 2 सालनि खां मुंहिंजी ज़रख़ेज़ ज़मीन जो पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हुन चयो त इलाइक़े जे ज़ालिम वॾेरे सॼो तर तपाए छॾियो आहे ऐं खेसि सरकार जी सरपरस्ती हासिल आहे। उन मौक़े ते रजब मयमण जे हामियुनि वॾेरे दानिश मलकाणीअ खिलाफ प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी कई ऐं हुकूमत सिंध, चीफ जस्टिस ऑफ सिंध, आर्मी चीफ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त सोमूटो एक्शन वठी रजब मयमण सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।